आगाह कयां के चेलार छाछरो ऐं डाहली के भरपासन वारनि इलाइक़नि में पुरअसरार बीमारी सबबि चौपायो माल मरण लगो है। मालबंद परेशान आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। लाइव स्टॉक खातो मंज़र आम तां गायब थी वियो है। भागियुनि पारां ॻोठनि में मेडिकल टीमूं मोकिलण जी अपील कई आहे। चेलार छाछरो ऐं डाहली के भरपासन वारनि इलाइक़नि में पुरअसरार बीमारियुनि सबबि चौपायो माल मरण लगो है। मालबंद परेशान आहिनि। चेलार छाछरो ऐं डाहली के भरपासन वारनि इलाइक़नि में पुरअसरार बीमारियुनि सबबि चौपायो माल मरण लगो है। मालबंद परेशान आहिनि। तफ़सील वठंदासीं चेलार मां साजिद मेरे खां। साजिद आगाह कजो। चेलार समेत भरपासे वारनि इलाइक़नि में चौपाए माल में पुरसरार बीमारी पइजी वई आहे, जंहिं सबबि सवन जे तइदाद में बकरियूं, रिढूं ऐं ॿिया ढोर जेके मुख़्तलिफ़ ढोर आहिनि उहे पुरसरार बीमारियुनि वगे मरी रहिया आहिनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त थरपारकर ज़िले जी सभ खां वॾी लाइव स्टॉक जी बजट आहे, पर उहा बजट जेका आहे सिर्फ़ु कागज़नि ताईं ख़र्च थिए थी। भाॻिया जेके आहिनि इहे मुसलसल दावूं करी रहिया आहिनि, एहतजाज करी रहिया आहिनि त असांजे चौपाए माल में पुरसरार बीमारी पइजी वई आहे, उनखे वैक्सीन लाइ टीमूं मोकिलियूं वञनि, पर अञा ताईं लाइव स्टॉक खाते जेको आहे उहे टीमूं न मोकिलियूं आहिनि। ईअं ई चेलार समेत जेके चेलार जे ठीक है साजिद, वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।